बुधो बोड़ा या माई मलुका है न मलुका ओ पंजी थी जो रिश्तो खणी आई पुट गुलशेर जे लाए वळे तारा गोल तारा आणि या माई गुलशेर खान जला रिश्तो खड़ी आई माई जी का नजर खराब या छोरी मामूर कोई बेजारा बाबा तू ने सोने शहजादगी तो ही ना तो करी यो बके ठहे तो अरे थोड़ा तू बना के रोड़े मौत बरे तू बना को वली है दरवेश है को अल्लाह से के पोतल है पीरन पोटरो है जो तो बहुत बड़ी से मारी तो ही न पे तो का बाबा मुझे चवल जो मकसद है तो मैं इतना वेलो ना जो मुझे ना रिश्तो ना जे ओ अम्मा मत आइयो रिश्तो अदा लाए ना मुझे लाए आयो जे तो लाए छो इंदो बुधाए मुखे अया सके को रिश्तो भी नहीं आ ए तक फिट रही मुझे नाने दी जो अमर तू जो रिश्तो है बाबा के मिलियो न तो इनके को रिश्तो नहीं आ असुई भी ना अरे ताकी मुथदे मल्या ये पीसा ये तो गले हैं इयो तो के आए न था देखारे ना ही नो तू आही खरियल छड़ेल पोए बुधाए ती छोकरा तो के अकबर बादशाह सदिन रिश्तन जी गाल इते छुटी हाने तहां जी पाण में जुंडा पट शुरू थी वया हना मां अम्मा तरे तो के चंदी आ जदे बिन मुए में कम हुजे न जावरी के गालायण हुजे न तो पोया थान मलन वाली मुई आए न या भर में रखम जी कर तो वो जे गालायन वाता में विजास त जे वनी बाछन में विचड़ेस अम्मा सोबलो आरी कखन आरी की भी तो अच्छा ये जन रूपिया जब खाना गाड़ी पे ए मारे तेरे नहीं तेरे मुसा ये पे तो मुखात मती हां अच्छा अम्मा अम्मा जा सकता अम्मा तो के चयो यो जो रुंडे वाले जे घर अदी जो रिश्तो खणी वई हां बुधा के चयो तो के पारस का वधिक मुखे तुजो लाचार होयो हाने उम्र थी वई थी शादी जी हाने शादी न कने भाई कने शादी कने तो पोए तो मु जले रिश्तो घुरी हा ना रुंडो एडो भलो मानू भी नाहे जो एफजे खां सवा रिश्तो दे अम्मा मुझे एकड़ी गाल बुत जे कदा रुंडे वाला इतना भला भी ना सॼे ॻोठ खे ख़बर आहे तू भला ठुप ना आहिनि पोइ तोखे कहिड़ी ज़रूरत हुई रिश्ते घुरण जी हाँ पाण खणी भला ना आहिनि बाक़ी छोकिरी त भली अथनि न अम्मा अदी जो छा थींदो जेकॾहिं हुन जो रिश्तो उते कयोसीं त अब्बा तुझी भेण जो रिश्तो ते जाबर करणी कोन ॾींदो अजायो तव्हांजी माउ ते थी थाप कंदी तव्हां मूंखे इहो त ॿुधायो मुंहिंजे घर जा फैसला तव्हांखे ऐं मूंखे करणा आहिनि या जाबिर खे करणा आहिनि मुझी जी जल थोड़ी तू गाल समझण जी कोशिश कर हिन घर जा फैसला असां पाण कंदासीं पर सौट असां जो वॾो आहे उन खां बि सलाह वठणी आहे सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विजिट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंधी टीवी HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंधी टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।